क्लासरूम में अवां सभिनी जो आदर भाव भरी करे आया वेलकम ऐं अवां सभिनी जो स्वागत आहे क्लासरूम में। ऐं जिस ताईं ये मुनसिफाना आज़ादाना गैर जानिबदाराना इलेक्शन्स थियनि चऊं त 11 तारीख़ थींदियूं आहिनि। 11 कल्ह त गुज़री वई 3 ॾींहं मई जी 11 तारीख़। तेसि ताईं क्लासरूम में पाण इन्हनि जूं ज़रूरु ॻाल्हियूं कंदासीं। ऐं अवां जो ध्यानु छिकाए छॾियां। गुज़िरियल प्रोग्राम में बि मूं अवां जो ध्यानु छिकायो हो। कुझु माण्हुनि खे ॻाल्हि न वणी त न साईं सिंध हिकु आहे। बाबा सिंध हिकु कोन्हे, सिंध हिकु कोन्हे, सिंध हिकु न आहे। हिकु आहे ॻोठाणी सिंध, ॿी आहे शहरी सिंध। ऐं इनखे रिकग्नाइज़ ऑफिशियली कयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे। हुन बाक़ाइदे रूरल ऐं अर्बन कोटा ठाहे छॾी त नौकरियुनि में कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में दाख़िला जे लाइ ॻोठाणी सिंध जे माण्हुनि खे ऐं शहरी सिंध जे माण्हुनि खे हेतिरियूं सीटूं अलाट करे ॾिनई। त इन करे इहा असांजे न मञण सां इन सां ॻाल्हि कोन पवंदी। अंग्रेज़नि जो दौरु हो 47 खां अॻु। ऐं जीते जीते सॼी दुनिया में जिते अंग्रेज़ विया उहो असांखे खणी अंग्रेज़ न वणे त असांखे ग़ुलाम कयईं, असांखे फलाण कयईं, असांखे हीअं कयईं। पर उहो अंग्रेज़ीअ में चवंदा आहिनि त गिव डेविल हिज ड्यू। जेकॾहिं शैतान बि को चङो कमु कयो हुजे त उन हिकिड़े कम जे लाइ जेको चङो कमु शैतान कयो उनखे एप्रीशिएट कयो त भाऊ तूं आहे त शैतान, पर यार कमु तो वाह जो कयो। ज़ियाउल हक़ हो न, चओ जो कंहिंखे वणे। हुन हिकिड़ो अहिड़ो कमु कयो, ॿिया क्या हूंदी मूंखे ख़बर कोन्हे। हुन सरकारी नौकरियुनि में ऐं सेमी गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स जेके कॉर्पोरेशन्स पाण खे सॾाईंदियूं आहिनि उन में 2% डिसेबल्ड माण्हू जेके आहिनि, हैंडीकैप्ड माण्हू जेके आहिनि, उन्हनि जे लाइ कोटा रखी। हाणे असांजे मुल्क में त आहे न त जेकॾहिं को केतिरो ई चङो कमु करे लठ ज़रूरु खणबी त अड़े हिन में पंहिंजो मतिलबु अथसि। अवज़िया जो कहिड़ो मतिलबु? चऊं हुनजी धीअ जेका आहे सा हैंडीकैप आहे। आवाज़ धीअ हुनजी हिकिड़ी उहा आहे हैंडीकैप, उमिरि अथसि 12 साल। हाणे सरकारी नौकरियूं उहा घणियूं कंदी, हुन पंहिंजी धीअ जे लाइ त कोन रखी न। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांजो को ऑपोनेंट हुजे या स्पोर्ट्समैन स्पिरिट जी ॻाल्हि थो मां तव्हांखे ॿुधायां, जेके रांदीगर हूंदा आहिनि न, सुठा रांदीगर प्रोफेशनल क़िस्म जा, उन्हनि में इहा स्पोर्ट्समैन स्पिरिट हूंदी आहे त पंहिंजो ऑपोनेंट जेको आहे न, मदे मुक़ाबिल जंहिंखे चवंदा आहिनि, उहो तव्हांजो ऑलमोस्ट ईअं हूंदो आहे जीअं दुश्मन हूंदो आहे साम्हूं, बेच खटणी आहे। पर उन्हनि में जेकॾहिं का क्वालिटी आहे, को सुठो प्लेयर आहे, को चङो कमु कनि था, यू हैव टू एप्रिशिएट इट। त वाह से वाह, तो हे ॾाढो सुठो कमु कयो। सो दुनिया में न त को अहिड़ो माण्हू आहे जंहिं रुगो भोॾा कमु कया हुजनि, को अहिड़ो कोन्हे जंहिं रुगा सुठा कमु कया हुजनि। सुठे खां सुठा कमु करण वारो को अहिड़ो भुॾो कमु करे वेंदो जो सॼी उमिरि ॿिया वेठा मथो पिटींदा, जीअं असांजो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। हुन 2 ॻाल्हियूं असांजूं आइन में अहिड़ियूं विधियूं जंहिंमां हिकिड़ी त हाणे आम माण्हू डिस्कस था कनि पिया, हिन में टेलीविज़न प्रोग्रामनि में, अख़बारनि में, कालमनि में, राइटअप्स में लिखनि था वेठा त हुन त पाकिस्तान खे सफ़ा मुलनि जो मुल्क करे छॾियो। त बसि रुगो मुला जेको आहे
सोई असेंबली में वञी सघे थो ऐं बिल्कुलु हिकिड़ी मुला स्टेट पाकिस्तान। सची ॻाल्हि आहे त इहा इन जी जीअं हिन दफ़े जॾहिं खुली पियूं ॻाल्हियूं तॾहिं ख़बर पई वञी, न त उन खां अॻु जेका हिकिड़ी उन उथंदे ॿी जेका अमेंडमेंट कई हुई उहा त एॾी ख़ौफ़नाक अमेंडमेंट आहे जंहिंजो ज़िक्र नथो करे सघिजे, जंहिंजे बारे में ॻाल्हाए नथो सघिजे। सची ॻाल्हि आहे, मूंखे त डपु थो थिए, मां बि ॻाल्हि नथो कयां, पर उहा एॾी त ख़ौफ़नाक क़िस्म जी अमेंडमेंट हो करे वियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, जंहिं सॼी उनजो हेॾी सारी ॻाल्हि जेका अवेकनिंग आगाही ऐं माण्हूअ में हिकिड़ी करेज, माण्हूअ खे हिकु बहादुरी जो अंसर ॾेई वियो त जेकॾहिं तव्हां मज़ूर आहियो कंहिं मिल में कमु कयो था ऐं तव्हांखे हक़ु न मिले, तव्हांजे हक़ जी ख़िलाफ़ वर्ज़ी थिए, त तव्हां पंहिंजो मालिक या मैनेजर जेको आहे फैक्ट्री में कारखाने जो, तव्हां हुनजी अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हायो। जेकॾहिं तव्हां हारी नारी आहियो ऐं जेकॾहिं तव्हांखे बटई ऐं ॿिए कम में वॾेरो ख़ान सरदार चौधरी तव्हांखे तंग थो करे ऐं तव्हांखे नथो ॾिए, स्टैंड अप, बीह रहो, हुन सां ॻाल्हायो। इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं हुन खां पोइ असां वॾी चेंज ॾिठी, पर उहा हिकिड़ी अहिड़ी करे वियो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो हिन सॼी क़ौम खे, हिन सॼे मुल्क खे ईअं हुक चयो हूंदो आहे न, हुक हूंदो आहे ईअं, अलाए हुक खे सिंधीअ में छा चवंदा आहिनि, उन टंगी पियूं शयूं, उन में असां सभु टंगिया पियूं। मां नथो करे सघां ज़िक्र, ऐं न ई मूंखे को आर आहे इन ॻाल्हि में, इन ॻाल्हि खे लिकाइण जो, त उहा ॻाल्हि कंदे मूंखे डपु थो थिए, मूंखे भउ थो थिए। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी उहा वॾे में वॾो ब्लंडर। सो अंग्रेज़नि सां असां केतिरो बि इख़्तिलाफ़ कयूं, अंग्रेज़ जिते वियो, साउथ अफ्रीका ॾिसो ऐं बाक़ी अफ्रीका ॾिसो, ज़मीन आसमान जो। जेतोणीकि बाक़ी अफ्रीका में फ्रेंच बि विया, को तव्हांखे उन्हनि जो निशान विशान नज़र न ईंदो। पोर्चुगीज़ विया, उन्हनि जो बि निशान नज़र कोन ईंदो। अहिड़े नमूने अंग्रेज़ जॾहिं हिन मुल्क में हुयो, असां हिते भले हुकूमत कंदो हो, हुन हिते एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स ठाराया, कॉलेज यूनिवर्सिटियूं हिते ठारायूं, रोड रस्ता हुननि ठाराया, केनाल सिस्टम्स ॾिना। इहा सखर वारी बैराज अंग्रेज़नि तव्हांखे ठाराए ॾिनी, न त इन खां अॻु से मुग़लनि छो न ठाराई, या इन खां अॻु महाराजा अशोक हूंदो हो, उन्हनि छो न ठाही। एॾा वॾा वॾा हाकिम हुया, उन्हनि अंग्रेज़नि खां अॻु सॼे हिंदुस्तान में रुगो ठहंदा हुया किला, मक़बरा, ॿई हिंदू मुस्लमान सभु मक़बरा पंहिंजा ठाराइनि। को मरेन राजा मक़बरो वॾो ठाराईंदा, मस्जिदूं ठाराईंदा हुआ, मंदर, सॼो हिंदुस्तान भरियो पियो अथव मस्जिदुनि सां ऐं मंदरनि सां। इहो अथव तव्हांजा जेके असुली असांजा रूलर। त अंग्रेज़नि जी का ॻाल्हि त अहिड़ी हुजे जंहिंखे तव्हां एप्रिशिएट कयो, हिन कराची शहर में ट्रामूं हलंदियूं हुयूं, को प्रॉब्लम ई कंहिं माण्हू जो कोन हूंदो। तव्हां कराची जे हिकु शहर जे कुंड मां आनक ॾेई वियो ट्राम में, सॼो शहर चकर हणी वरी आनक में ॿिए हंधि लही पियो, काॾे वियो? पाकिस्तान ठहियो, हाणे हुनजो उहो उन रेल जा पटा बि अंदरि, जेके ट्राम विच शहर में हलंदी हुई, रेल जे पटनि जहिड़ा उनखे हूंदी हुयूं, पटा हूंदा, उन ते हलंदी हुई। सभु खाई पी उनखे पघारे लोह विकिणी उहो करे विया। अंग्रेज़नि जी एॾी त स्ट्रांग हूंदी हुई जो मूं काफ़ी दफ़ा इन ॻाल्हि जो कयो आहे त अंग्रेज़नि जे दौर में बि शिया सुनी हूंदा हुआ। खोले ॾिसो उनजी सॼी तारीख़ अंग्रेज़नि जी, एकड़ ॿेकड़ तव्हांखे को निकिरी पए मिसाल त उहा ॿी ॻाल्हि आहे। पर छा मजाल आहे जो अंग्रेज़नि जे दौर में शीयनि सुनियुनि खे मारियो हुजे, सुनियुनि शीयनि खे मारियो हुजे, इमाम बारगाह खे सुनियुनि बाहि ॾिनी हुजे, ऐं सुनियुनि जी कंहिं मस्जिद खे कंहिंखे शीयनि अची बाहि ॾिनी हुजे। नेवर, इट वॉज अ गुड गवर्निंग। हिंदू रहंदा, मुस्लमान रहंदा, सिख ईसाई रहंदा हुआ हिन मुल्क में सॼे में, जेको हिकु हिंदुस्तान हो। मजाल को कंहिंसां खेचल करे। अहिड़े ई नमूने जॾहिं हुननि 1843 में सिंध पंहिंजे कब्ज़े में कई, त सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसी सां इन करे लॻायूं त सिंध में का तरक़ी थिए। 1936 ताईं
1936 जॾहिं हिते ॾाढो ॿाइताल अची मचियो त न असांखे अलॻि कयो, असांखे अलॻि कयो, असांजो अलॻि सूबो ठाहियो, आज़ादी न पिया घुरनि। घणा माण्हू असांजा वरी चवंदा आहिनि त सिंध खे आज़ादी मिली 36 में। उहो छाजी आज़ादी मिली? अंग्रेज़नि जे अंडर हुई, अंग्रेज़नि जे मातहत हुई सिंध। को सिंध जेको बादशाह हो को वरी निकिरी पियो त पीर साईं या मीर साईं त चई मां हाणे सिंध जो बादशाह थो थियां। बाबा उन हुयो 1936 ताईं सिंध जेका तरक़ी कई सा कई, जेके कॉलेज यूनिवर्सिटियूं रोड रस्ता ठहिया से ठहिया। उन खां पोइ जॾहिं सिंध हुकूमत ठही 36 37 में, उन खां पोइ 47 में उहा सिंध जेका हुई वई। त अंग्रेज़नि खे ॿुधण जहिड़ी ॻाल्हि अथव, प्लीज़ थोरो ध्यानु ॾिजो। अंग्रेज़नि खे बि ख़बर हुई त सिंध ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकिड़ी आहे अंदरी सिंध, जेके ॾाढो ॾाढो नाराज़ थींदा आहिनि रोज़ाना, अंदरून सिंध छो था चवनि? बाबा त बाबा हुनखे छा चऊं भला? ॻोठाणी सिंध चऊं? को लफ़्ज़ त असांखे ॾियो न। हिकिड़ी शहरी सिंध, ॿी ॻोठाणी सिंध। हाणे इन बारे में थोरी रिसर्च वठी तव्हां बि सोचो, मां बि सोचां त को अल्टरनेट या इन जो को मुतबादिल को लफ़्ज़ असां वटि आहे त इहा अंदरी सिंध जेका आहे इनखे अंदरी सिंध न चऊं, ॻोठाणी सिंध बि न चऊं। पोइ अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु कयूं, रूरल। अंग्रेज़ी अख़र सुठो हूंदो आहे न, माण्हू चवंदा हा रूरल सिंध आहे। सोचियोसि तव्हां, थोरी नंढड़ी रिसर्च वठूं, वरी ॻाल्हायूं था अची। रिसर्च त फ़क़ीर जी वापसी ऐं रिसर्च खां अॻु पाण ॻाल्हि पे कई अंग्रेज़नि जी, ऐं अंग्रेज़नि जेके बुॾा कम कया उन्हनि में जेके चङा कम कया, असां उन्हनि जी ॻाल्हि पे कई। खुॾनि कम जो जीअं ई ज़हन में ख़्यालु थो अचे त हिकदमि असांखे हेमू कालाणी थो पंहिंजो यादि अचे, असांखे चंद्रशेखर थो यादि अचे, असांखे भगत सिंह थो यादि अचे। इन नौजवाननि खे माराए छॾियो हुननि असांजे मुल्क जी आज़ादी पे घुरी ऐं हुननि खे फाही ॾेई छॾियो। त अंग्रेज़नि खे बि ख़बर हूंदी हुई त सिंध ॿिनि हिसनि में, हिकिड़ी ॻोठाणी सिंध आहे, हिकिड़ी रूरल सिंध आहे, ऐं ॿी शहरी सिंध आहे। असेंबलियूं ऐं साईं लोकल बॉडीज़ जूं ऑफिसूं, अदालतूं, इहे सभु शहरी सिंध में आहिनि। अॻे बि हूंदियूं, हाणे बि आहिनि। तालका हेड क्वार्टर हूंदा हुआ, ज़िला हेड क्वार्टर हूंदा हुआ, हाणे बि आहिनि। इहे सभु शहरनि में हूंदा हुआ, ॻोठनि में कोन हूंदा हुआ। अंग्रेज़नि जी मूं तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾिनो त अफ्रीका तव्हां वञो त साउथ अफ्रीका जेको अंग्रेज़नि जे हथ हेठि हुयो, हैरत अंगेज़ उन तरक़ी कई, हैरत अंगेज़। उन खां रुॻो तव्हां कदम ॿाहिरि खणी वञो, जेको फ्रांस जे कंट्रोल में हिसा रहिया अफ्रीका जा, पोर्चुगीज़नि जे कंट्रोल में रहिया, अरबन जे कंट्रोल में रहिया, उन्हनि जी हालत उन ॾिसो, फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान। त अंग्रेज़नि इन ॻाल्हि खे ॾिठो। अंग्रेज़ हर शइ डॉक्यूमेंट कंदो हो, लिखंदो हो, काग़ज़ ते कमु कंदो हो, हिसाब लॻाईंदो हो। हुननि सिंध जे ॿारहाड़ीअ खे नज़र अंदाज़ करण बजाए शहरी सतह ताईं आणण जे लाइ त सिंध जी ॿारहाड़ी शहरी सतह ते अचे, ऐं शहरी सतह ते न अची सघी आहे उनजा असबाब, उनजा सबब, कारण, उनजो सॼो वरी डॉक्यूमेंट्स ठाहियूं, लिखियूं, वॾा पेपर वर्क कयूं, ऐं एॾा फाइल पिया अथव इंडिया लाइब्रेरी में लंडन में पिया आहिनि। पहिरियों त हुननि अंदाज़ो लॻाए थो छाजे करे सिंध जेका आहे, अंदरी सिंध जेका आहे, या ॿारहाड़ी जी सिंध आहे, रूरल सिंध आहे, जेको नालो ॾियोसि, इहा तरक़ी छो नथी करे? जेसि ताईं सबबु त हे माण्हू बीमार आहे फलाणो, त हुनखे अजायूं तव्हां दवाऊं केतिरियूं बि ॾियो, ठीकु न थींदो जेसि ताईं तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर न पए, परोड़ न पए त बीमार छाजे लाइ, वाट आर द काज़िस फॉर हिज एलिमेंट, बीमार छो आहे, सबबु कहिड़ो अथसि। उहो जॾहिं सबबु ख़बर पए थी पोइ तव्हां इलाजु शुरू कयो, इन्वेस्टिगेट कंदा उन्हनि खे।
उन्हनि खे जेके ॻाल्हियूं नज़र आयूं उन्हनि सभ खां वॾी जेका नंबर 1 जेका उन्हनि प्रायोरिटी ते रखी त अंदरी सिंध या ॿारहाड़ीअ वारी सिंध या रूरल सिंध उन में तालीम कोन्हे। इहा उन्हनि जी खोजना जी वॾे में वॾो मथियों फस्ट पॉइंट मोस्ट प्रोमिनेंट त सिंध में तालीम कोन्हे त आगाही कोन्हे त हितो ख़ाली आहे माण्हू। इन में फ़ाइदो कहिड़ो था खणनि, केरु था खणनि? पीर मीर सैयद वॾेरा ख़ान सरदार जागीरदार, पोइ इहे उन्हनि खे निपुड़नि था। तंहिंजे करे सिंध जी ॿारहाड़ीअ खे सुधारण जे लाइ नंबर 1 फस्ट ऑफ ऑल उन्हनि खे तालीम ॾियारियो। हुननि पंहिंजे तालीम खाते में एडुकेशन मिनिस्ट्रीज़ में जेके मिनिस्ट्रियूं असांजूं हलाइनि था न, इहो त अजीब ॻाल्हि आहे जो हींअर हिकिड़ो साहिबु जेको फेडरल एडुकेशन मिनिस्टर हो उहो फाथो त उनजी डिग्री कूड़ी हुई। सो इहे कम मिड़ई हलनि हिते असांजे दौर, पर अंग्रेज़ जे दौर में इहे कोन थींदो हो। अंग्रेज़नि बाक़ाइदे ॿिनि क़िस्म जी तालीम ॻोठनि जे लाइ शुरू कई। हुननि अंदाज़ो लॻायो त ॻोठाणा माण्हू थोरो मज़हबी लाड़नि जा आहिनि, तंहिंजे करे हुननि ॿिनि क़िस्म जी तालीम हुते शुरू कई। हिकिड़ो खोलिया हुननि मुला स्कूल, उनजो नालो बाक़ाइदे ऑफिशियल मुला स्कूल आहे, जेके तारीख़ सां दिलचस्पी आहे से ब्रिटिश एजुकेशन पॉलिसीज़ फॉर इंडिया। इहे डॉक्यूमेंट्स तव्हां खोले ॾिसो त तव्हांखे सिंध में मुला स्कूल नज़र ईंदा। त ॿारहाड़ी जा माण्हू जेकॾहिं मॉडर्न पंहिंजी तालीम नथा पिराइणु चाहिनि त घटि में घटि मज़हबी तालीम पिराइनि, प्रॉपर मज़हबी तालीम। त उन मां इहो थींदो न त इहे जेके वहमनि में फाथल आहिनि, इहो तावीज़ गंढनि में फाथल आहिनि, जिन भूतनि में फाथल आहिनि, पीरनि मीरनि सैयदनि में फाथल आहिनि, इन्हनि खां जान उन्हनि जी छुटे। नंबर 1। नंबर 2 मॉडर्न तालीम, प्राइमरी खां पोइ सेकेंडरी खां अॻु 8वीं ग्रेड ताईं उन्हनि खे ॻोठनि में स्कूल खोले ॾिजनि, उते उहो पढ़नि। नंबर 3 मोस्ट इम्पॉर्टेंट, थोरो सां मोस्ट इम्पॉर्टेंट, सिंध ज़मींदार चिल्ड्रेन्स एजुकेशन प्रोग्राम ब्रिटिश गवर्नमेंट शुरू कयो। हे विच में कीअं वॼी वई? मोस्ट इम्पॉर्टेंट जेका ॻाल्हि जेका ज़हन नशीन करणु घुरिजे, सिंध ज़मींदार चिल्ड्रेन्स, सिंध जे ज़मींदार जे ॿारनि जे लाइ एडुकेशन प्रोग्राम हुननि शुरू कया। त हुननि जा वॾा त जेके आहिनि न, इहे सरदार जागीरदार, हाणे इहे पोड़ा छा पढ़ंदा, तोता थी पवंदा इहे पढ़ंदा त। घटि में घटि हिन जा ॿार आहिनि, उन्हनि खे त का चङी तालीम मिले। त ईअं न थिए त जेकॾहिं तालीम हिननि खे न मिलंदी प्रॉपर ऐं चङी ऐं सुठी, त पोइ पंहिंजे इहे पीउ ॾाॾनि अबनि जे हुन ते हलंदा ऐं वरी अहिड़ा ई ख़ौफ़नाक क़िस्म जा ज़ालिम ज़मींदार जागीरदार ऐं सरदार थी पवंदा। सोच अंग्रेज़नि जी ब्रेन हिते उन्हनि जो कमु पियो करे। 3 सबब हुननि आइडेंटिफाई कया सिंध जी ॿारहाड़ीअ वारे हिसे जे पोइते रहिजी वञण जा। छाजे करे रहिजी विया आहिनि? नंबर 1 तालीम कोन्हे, सभ खां वॾो तालीम कोन्हे। तंहिंजे करे हुननि तालीम लाइ 3 शयूं ॿुधायूं। मज़हबी तालीम हासिलु कनि त प्रॉपर कनि, चङी तरह पढ़ियल लिखियल माण्हू हुननि खे पढ़ाए, तोता न थियनि। जेकॾहिं कलाम पाक पढ़नि त माना सां पढ़नि, त उनखे माना ख़बर पवे। जेकॾहिं तव्हां तोता थी हाफ़िज़ था थियो, को फ़ाइदो कोन्हे जेसिताईं तव्हां उनजी माना तव्हांखे सम्झ में कोन थी अचे। किथे बि इहो लिखियलु कोन्हे कलाम पाक में त तव्हां रुगो हाफ़िज़ थियो ऐं माना तव्हांखे सम्झ में न अचे, किथे बि कोन्हे। हुजे त मूंखे ॿुधाइजो। मुला स्कूल खोलियमि,
प्राइमरी स्कूल खोलियऊं ऐं 8 क्लास ताईं अॻिते हलिया वञनि उहे क्लास 8th ग्रेड जेका थींदी उन ताईं उहे स्कूल वञनि ऐं मोस्ट इम्पॉर्टेंट ज़मींदार जे ॿारनि जे तालीम लाइ हिकिड़ो प्रोग्राम हुननि शुरू कयो ज़मींदारनि ॾे पंहिंजा ऑफिसर्स मोकिलियऊं एडुकेशनिस्ट जेके उन्हनि सां वञी बाक़ाइदा हिकिड़ी सेशन्स कंदा हुआ उन्हनि सां मीटिंगूं कंदा हुआ हुननि खे ज़हनी तरह तयारु कंदा हुआ त तालीम न आहे त कुझु कोन्हे ऐं ज़मींदार तयारु थिया ऐं तव्हां हैरान थींदव त उन में सभिनी खां वॾे में वॾो इनिशिएटिव कहिड़नि ज़मींदारनि वरितो सिंध जे 2 हिसनि जे ज़मींदारनि वरितो वॾो इनिशिएटिव जंहिंमें हुननि पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो हिकिड़ा हुया जेकबाबाद जा सरकी उहो पढ़ ॾाढो इन्हनि जो जेको सोराब ख़ान सरकी वारा इन्हनि जी औलाद इन्हनि इनिशिएटिव वरितो ऐं ॿिया हेॾो नवाब शाह वारा जतोई इन्हनि वधीक इन में दिलचस्पी वरिती उन्हनि पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो उन जा केतिरा ई ॿार हितां तइलीम हासिलु करे पोइ अंग्रेज़ उन्हनि खे पंहिंजे इंग्लैंड खणी विया उते उन्हनि खे तालीमूं ॾियारियूं 47 थियो ऐं आज़ादी मिली फ्रीडम आज़ाद हूं असां का असां ते जल पल कोन्हे स्कूल हले न हले भले बंदि पियो हुजे स्कूल में ढोर ढगा बीठा हुजनि स्कूल में उताक हुजे स्कूल में केटीअ जा धाड़ेल अची रहनि स्कूलनि में सरदार साईं जा बुर्ची रहनि नौकर रहनि चाकर रहनि धाड़ेल बॉडीगार्ड रहनि इहे असांजा स्कूल थी विया इहा हाणे जी ॻाल्हि कोन्हे साईं शुरू जी अथव अगरि को तव्हांखे चए न त इहो 2013 में थो थिए पियो मुंहिंजा साईं इहो जीअं 1947 खां पोइ असांखे आज़ादी मिली न वी बिकेम फ्रीडम मिलियो माना असां आज़ादु हूं अंग्रेज़ीअ में 2 लफ़्ज़ आहिनि हिकिड़ो फ्रीडम ॿियो एनार्की तमामु वार बराबरि फ़र्क़ु आहे ॿिन्ही लफ़्ज़नि जे माना में फ्रीडम छा आहे एनार्की छा आहे इहो ईअं आहे जीअं सिंधीअ में 2 लफ़्ज़ आहिनि हिकिड़ो आज़ादी ॿियो छुड़वागी में माण्हू आज़ादु हूंदो आहे ऐं हू आज़ादु आहे माण्हू त चवंदो आहे मां आज़ादु आहियां पर ॿिन्ही में वॾो फ़र्क़ु आहे ॿिन्ही में वाज़े फ़र्क़ु आहे तो 47 खां पोइ असां थी वियासीं आज़ादु अंग्रेज़नि जेको हिन ॿारहाड़ी वारी सिंध खे शहरी सिंध जे सतह ते खणी अचण पियो चाहियो सा ॻाल्हि उते जो उते ख़तमु थी वई फाइलनि जा फाइल ईअं बंदि थी विया जेके हिते रहिजी विया उन्हनि खे बाहियूं ॾेई साड़े छॾियूं अंग्रेज़ जेको रिकॉर्ड पाण सां खणी वियो सो ब्रिटिश लंडन वारी ब्रिटिश लाइब्रेरी में पियो अथव उन में इंडिया वारो जेको हिसो आहे उन में पियो अथव कॾहिं तव्हांजो लंडन वञणु थिए फाइल कढायो अॼुकल्ह उते उहो पैसा वठनि था ऐं ज़ेरॉक्स कापियूं तव्हांखे हुन जूं फ़ोटू कापियूं ठाहे था ॾियनि उहे खणी अचो रिसर्च कयो लिखो इहा असांजी ॿारहाड़ी जी सिंध ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुन सिंध खे वरी मथे आणणु चाहियो त इहा सिंध थोरी मथे थिए उनजे लाइ घटि में ॾिया त हुननि खे नौकिरियुनि चाकरियुनि में असां अॻिते वठी अचूं पर नतीजो छा निकितो त शहरी माण्हुनि उनजो फ़ाइदो कीअं खयूं उन कोटा जो ज़ुल्फ़िकार अली रिसेस सोचो मोटी था अचूं वरी ॻाल्हायूं था रिसेस सां फ़क़ीर जी वापसी रिसेस खां अॻु ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी ॻाल्हि पे कईसीं त हुन वीचारे पंहिंजी तरफ़ों ॾाढी कोशिशि कई त ॿारहाड़ीअ खे मथे आणण जे लाइ उते वरी तालीम शुरू कजे उनजी तरबियत कजे ऐं वॾियूं ज़मीदारियूं ख़तमु कजनि त उहे थोरो शहरी ज़िंदगीअ सां अची ठहकनि ऐं उन्हनि सां अची लॻनि तंहिंजे करे हुन
कुझु हिसा कुझु परसेंटेज सरकारी नौकरियुनि में ॿारहाड़ी जी रखी ऐं शहरनि जी रखी। अॻिते हली नतीजो छा निकितो जो ॿारहाड़ी जो वीचारो पुठिते पयल नौजवान कंहिं सबब जे करे जेकॾहिं सुठी तालीम हासिल करे न सघियो त शहरनि में रहण वारनि उनजो पूरो फ़ाइदो खयूं जो हुननि ॿारहाड़ीअ जा डोमिसाइल सर्टिफिकेट ठाराए छॾिया त असां त ॿारहाड़ी जा आहियूं। मूंखे हैरत थी असांजे ओपन यूनिवर्सिटी जेका पहिरियों पीपुल्स ओपन यूनिवर्सिटी हूंदी जॾहिं मूं जॉइन कई हुई, इहा हुई पीपुल्स ओपन यूनिवर्सिटी इस्लामाबाद। ऐं पोइ ज़ियाउल हक़ खे हर लफ़्ज़ जंहिंमें पीपुल्स अखर हूंदो हो उन खां ॾाढी सख़्तु चिड़ हूंदी हुई, तंहिंजे करे हुन मथो इस्तेमालु कयो त क़ाइदे आज़म यूनिवर्सिटी त ऑलरेडी आहे हिते इस्लामाबाद में, तंहिंजे करे हिन जो मां अहिड़ो नारो रखां त जॾहिं मां वञा ऐं मूंखां पोइ जेकॾहिं पीपुल्स पार्टी जी हुकूमत अचे बि त उहा बदिलाए न सघे हिनखे। ही हैड अ ब्रेन। हुन पीपुल्स ओपन यूनिवर्सिटी जो नालो तब्दील करे, मां उते ई हुजां, मुंहिंजे साम्हूं अची वियो आहियां, छा चइबो आहे नालो चेंज करण जे लाइ पथर हणबो आहे, छा कबो आहे, आई डोंट, सरे दस्त मुंहिंजे ज़हन में नथो अचे। उहो अञा लॻल आहे, नालो रखीसि अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी। हाणे से कंहिंखे ताक़त आहे पाकिस्तान में जो कंहिं यूनिवर्सिटी कॉलेज या स्कूल या कंहिं इंस्टीट्यूशन जो नालो अलामा इक़बाल जीअं ख़्वाबु लधो पाकिस्तान जो, उनजो नालो मटाए ॾेखारे। त उन यूनिवर्सिटीअ में जॾहिं को काग़ज़ ते हुई उन वक़्त खां वठी मूं उहा यूनिवर्सिटी जॉइन कई ऐं गुज़िरियल सदीअ में, हीअ 2वीं सदी आहे न, 20वीं सदी में 21वीं सदी जे लाइ 20वीं सदीअ जे आख़िर में मां त रिटायर थियुसि, सदी गुज़री वई। त उन यूनिवर्सिटीअ में हिकु न 2, 3, 4 हिकिड़ा अञा मथे हूंदा पर घटि हुया, छो जो तादाद ई असांजो घटि हो प्रोफेसरनि जो। उन में हिकु सिंध रूरल जो त सभिनी वटि हूंदो हो, 3, 4 ॼणा अहिड़ा जिन खे सिंध रूरल जो डोमिसाइल हुजे ऐं सिंध जे सीट जे अगेंस्ट ते कमु कंदा हुआ, जेतोणीकि न हू सिंधी हुया न हुन सिंध ॾिठी। हिकिड़ो साहब हुयो, नालो न खणिबो, रिटायर कयो वियो आहे हाणे। हुन वटि सिंध रूरल जा 3 सर्टिफिकेट, 3 रूरल नवाब शाह जो को रूरल हुयो उहो हुजेसि, सखर जो को रूरल उहो हुजेसि, टियों बि अलाए कि सांगड़ पांगड़ जो अलाए किथां जो। इहे सुवाल थो ॿुधे त इहे केरु हुनखे इशू कंदा हुआ? हुन कॾहिं सिंध ॾिठी कोन हुई, हुयो बि कंहिं सफ़ा अंदरी पंजाब जे कंहिं हिसे जो। हुननि खे इहे सर्टिफिकेट इशू कंहिं कया? कॾहिं सोचियो आहे तव्हां हिन ते? असां अंबोछियूं वेठा हणंदा आहियूं, असांखे पंजाबी खाई विया, असांखे साईं मुहाजिर खाई विया, असांखे साईं पठाण खाई विया। बाबला, इहे इन जहिड़ा अनेक सर्टिफिकेट जेके सिंध जे ॿहिराड़ियुनि जा हक़ मारण जे लाइ शहरी माण्हुनि खे इशू कया विया, इहे न पठाणनि इशू कया, न पंजाबियुनि कया ऐं न मुहाजिरनि कया। इहे तव्हांजे सिंधी मुख़्तियारकारनि कया अथव। सिंधी मुख़्तियारकार इहे कारनामा तव्हांजे सिंधी मुख़्तियारकारनि जा अथव। पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसो, हेॾे होॾे हथ न खणो।
काल्ह 3 ॾींहं अलाए कंहिं मूंखे वो SMS लिखी मोकिली त कराची में साईं हिकिड़ो सिंधी सूबेदार मारे छॾियऊं, बड़ो ज़ुल्म थी वियो। कराची मां सिंध पुलिस में जेके सिंधी आहिनि उन्हनि खे टारगेट किलिंग थी कई वञे। हाणे इहा ॻाल्हि अलाए किथे उन ॿुधी उन लिखी मोकिली। बाबा उहे बि सिंधी ऑफिसर हुआ पुलिस जा, वॾी रैंक जा। जॾहिं रिंकिल खे दारुल अमान में आणे रखियो हुयऊं जुडिशल कस्टडीअ में, त जेसि ताईं हिन जो केस हले ऐं उन केस जे लाइ हुनखे इस्लामाबाद वठी वञनि, कराची में हुजे, तॾहिं सिंधी 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 पुलिस ऑफिसर उन्हनि उन पीर साईं जे माण्हुनि खे फैसिलिटेट कयो। उन्हनि खे उन छोकिरीअ खे मजबूर, अकेली छोकिरीअ खे उन्हनि मजबूर कयो त इन्हनि माण्हुनि सां तूं मिल। उन्हनि जो ज़ोरीअ ज़बरदस्ती उन छोकिरीअ जूं उन्हनि बदमाशनि सां मुलाक़ातूं कराईंदा हुआ। सिंधी, योर सिंधी पुलिस ऑफिसर्स। त इन करे SMS लिखण खां अॻु, ईमेल लिखण खां अॻु, को मज़मून लिखण खां अॻु पाण खे पाक ऐं पवित्र न सम्झो त असां सिंधी जेके आहियूं ॾाढा पाक ऐं पवित्र आहियूं। असांजो डाउनफॉल जेको आयो आहे, असांजो जेको ज़वाल आयो आहे, इहो ॿियनि जे करे आहे, न त असां त वॾी शइ आहियूं। मुंहिंजा बाबा, जेका शइ हूंदी आहे न, उहा केॾी बि तकलीफ़ में हुजो त झरकंदी आहे। हिंदुस्तान वञो, मुठ भुॻड़नि जेतिरा असांजा असली ओरिजिनल सिंधी हितो विया। मुठ भुॻड़नि बि उहा बि वधीक आहे, अटे में लूण बि बराबरि वधीक आहे। अञा ताईं उहो किरोड़ न थी सघिया आहिनि हुते, पर सॼे हिंदुस्तान जी इकानमी कंट्रोल था कनि, ट्रेड कॉमर्स इंडस्ट्री कंट्रोल था कनि। सॼे हिंदुस्तान में उन्हनि जो नामेचार आहे। असेंबलियुनि जा मेंबर थिया आहिनि, वॾा वॾा बिज़नेस उन्हनि जे हथ में आहिनि। हिकिड़ो शख़्स मूंखे सूरत जो मिलियो हुते, एॾो सिंपल, एॾो सुठो, एॾो माठीणो, एॾो आलीशान। अलाए कहिड़े के हिते सिंध जेके हिसे जो खुराना उन ज़ात हुई, मूंखे उहो यादि रहिजी वियो आहे। 5 स्टार होटलनि जो मालिक, मूंखे सम्झ ई कोन आई। 27 पाणीअ जा जहाज़ अथसि। इहे अथव सिंधी, जिन में जोहर आहे। ईअं को कोन थो कंहिंखे तबाह करे। जेकॾहिं इहा छा चइबो नक़ल मकानी या माइग्रेशन सिंधी मुस्लमाननि जे हिसे में अचे हा न, असां त बर्बाद थी वञूं ॿिए हंधि वञी, छो असां में उहो जोहर ई कोन्हे। जेकॾहिं आहे बि या कीअं बि आहे, असां उनखे क़बूल करण लाइ तयारु, पाण खे रुगो ख़ुशि फ़हमियुनि में रखूं। असां जहिड़ो को दुनिया में आहे ई कोन्हे साईं, ते असां सां को पुॼी कोन थो सघे। असां त दुनिया जी आलीशान क़ौमुनि मां हिकु आहियूं। बाबा, आङुरियुनि ते ॻणण जेतिरा जेके आलीशान आहिनि न असां में, उहो मां ॾिठा। अल्ताफ़ शेख ॾिठा, उन त तमामु घणा ॾिठा आहिनि। वेंदे टोक्यो यूनिवर्सिटीअ में, टोक्यो मैरीन यूनिवर्सिटी बि हिकिड़ी आहे, उतो जे हिकिड़े डिपार्टमेंट जो हेड आहे उहो जैपनीज़ उन यूनिवर्सिटीअ में। अलाए के नंढड़े ॻोठ जो माण्हू। जोहर आहे, पर हिन माहौल मां हर को भॼे थो। वॾेरनि, चौधरीनि, ख़ाननि, सरदारनि, पीरनि, मीरनि, सैयदनि खां भॼो। भॼी था इन करे वञनि त हुननि खे हिकिड़ो जोहर मिलियल आहे। उहो जोहर खे हिकिड़ो पंहिंजो एटमॉस्फेयर घुरिजे त उहो झरके हुते। तंहिंजे करे साईं, रुगो इन ॻाल्हि ते इक्तफ़ा न कयो त असां सां रुगो वेसाघाती थी आहे, न त असां त कमाल हुयासीं। असां जहिड़ो त को दुनिया में पैदा ई कोन थियो यार। इहे न कयो। मां खुली नथो ॻाल्हायां, ढिलड़ो आहियां, गीदी आहियां, जेको बि मूंखे तव्हां नालो ॾियो। दुनिया जा मुख़्तलिफ़ मज़हब आहिनि, उन्हनि में हिकिड़े मज़हब वारनि खे हिते मथे में इहा ॻाल्हि वेठल आहे, वी आर द बेस्ट। असां जहिड़ो हिन दुनिया में आहे ई कोन। या असुल में जॾहिं उन्हनि खे असां ॾिसूं था, सफ़ा चट खां चट उहे ई माण्हू आहिनि। मोबाइल फ़ोनूं इस्तेमालु कनि ॿियनि जूं ठहियल, क्रिश्चन जूं हूंदियूं, अंग्रेज़नि जूं ठहियल हूंदियूं, या ठहियल हूंदियूं हाज़ुर साईं, हाज़ुर साईं, वाइंड अप चवनि त वाइंड अप कर।
यहूदियुनि जूं ठहियल, हे बल्ब बत्तियूं यहूदियुनि ऐं क्रिश्चियन्स जूं ठहियल, हे कैमराऊं जिन में असां ॻाल्हायूं था, हे कैमराऊं जेके यहूदियुनि ऐं क्रिश्चियन्स जूं ठहियल, हे कुर्सियूं जेके आहिनि जापानी कुर्सी जिते मां वेठो आहियां, कम्यूनिस्ट चाइना जी दहरिया मुलद ऐं दहरियनि जे मुल्क में त तव्हांजा जानिमाज़ बि ठहनि था, तस्बीहूं थियूं ठहनि, हज ते वेंदा आहिनि, उमिरे ते वेंदा आहिनि, जेको नंढिड़ो कैसेट मिलंदो अथनि हुन में जेका रिकॉर्डिंग पई आहे सॼी कम्यूनिस्ट चाइना में थी ठहे पई, दहरियनि वटि थी ठहे पई, पाकिस्तान में कोन थी ठहे पई, कंहिं मुस्लिम मुल्क में नथी ठहे पई। तंहिंजे करे असां सिंधी असांखे सोचणु घुरिजे, असांखे इन हवाले सां पंहिंजो एहतिसाब करणु घुरिजे, एनालिसिस असांखे पंहिंजी थियणु घुरिजे त असांजा कारण कहिड़ा आहिनि। उहो ई फाइल जेको अंग्रेज़नि वारो वरी खोले ॾिसजे, सबबु ॻोल्हजनि, उन जे बारे में वरी हिकिड़ी नई सोच कजे, ऐं तेसि ताईं तव्हांखे मञिणो पवंदो त हिकिड़ी शहरी सिंध आहे, ॿी ॿारहाड़ी वारी सिंध आहे, ऐं इतफ़ाक़ सां मौजूदा हालतुनि में शहरी सिंध वञे थी तरक़ी कंदी, ऐं ॿारहाड़ी जी सिंध चौधरी वॾेरनि सरदारनि जागीरदारनि पीरनि मीरनि ज़मींदारनि इन्हनि जे करे वञे थी पुठिते पवंदी। ऐं इहे ई जेका पुठिते पयल सिंध आहे, इहा वोट बैंक आहे इन्हनि माण्हुनि जी, इहे ई माण्हू चूंडिजी वरी नई असेंबली में अची वेहंदा, ईंदड़ आचर ताईं वरी मिलंदासीं।